Audio Jungle. Audio Jungle. नाज़रीन, अवामी काविश न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था। हालानी खां हालानी मेरापुर गुड़ मंडी DFC फूड नशर फ़िरोज़ करीबुल्ला सूमरो, स्टंट कमिश्नर मेरापुर अज़हर लगारी, मुख्तियार कार मेरापुर, शफ़ीक सूमर सेंटर फूड जो इंस्पेक्टर शौकत आराई, खानवाड़ कोड़ो सेंटर जो इंचार्ज अनवर राजपूत, फूड इंस्पेक्टर बदर कीरियो, औराग काते जी टीम ऐं मेरापुर पुलिस साण करे मेरापुर में कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे गैर कानूनी ज़ख़ीरो कयल कणक जूं बोरियूं हथ करे खोराक खाते सिंध जे हवाले कयूं ऐं वापारियुनि जे दुकाननि ऐं गुड़ मंडीअ जे चौधारी गेट सील करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते AS मेरापुर अज़हर लगारी ऐं फूड इंस्पेक्टर तालके मेरापुर जे इंचार्ज शौकत आराई ॿुधायो त तालके मेरापुर गोदाम ते 60,000 बोरियूं पहुची चुकियूं आहिनि। बाक़ी मुंहिंजो टारगेट 23,000 रहे थो, जेको जल्द पूरो कयो वेंदो। हुननि जो चवणु हो त कंहिं खे बि कणक जो ज़ख़ीरो करण जी इजाज़त न ॾिबी। ज़ख़ीरा अंदोज़ी कणक करण ख़िलाफ़ वर्दी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे केस दाख़िल कया वेंदा। रिपोर्टर अब्दुल समद सेतो सां गॾु अवामी काविश न्यूज़ हालानी।